जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चम, जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चम, मूं कुर न कयो अहिड़ो कोझो कम, जा जा दावा दम ता ता पिरत पवारसी। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जे रागी साण करे हाज़िर ख़िदमत आहे अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़ुलूस जज़्बनि साण। महरान जे रागी में हस्बे दस्तूर हस्बे मामूल असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूद आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, महिरबानी अशरफ। नसीर साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला सब ख़ैर? भला इहो नसीर साहब छो थो थिए त जेको प्रोग्राम करियूं था पाण ऐं यकीन करियो त उहो प्रोग्राम पाण उन ई महिनत सां जेके प्रोग्राम कया आहिनि उन महिनत सां लगन सां चाह सां, पंहिंजी बि हिकिड़ी महिनत आहे, मुर्तज़ा मजबूर साहब जी महिनत आहे, बल्कि सॼी सत जी आहे। यकीनन पोइ जेको प्रोग्राम नशर थिए थो या हलियो थो वञे उनखां पोइ वरी जेका फीडबैक ईंदी आहे न सभु त चवंदा वाह वाह इहो वाह जो प्रोग्राम थियो त भई हाणे जेको अॻियूं प्रोग्राम कंदो उहो बि अहिड़ो हुअणु घुरिजे। त हाणे असांजो मक़सदु मूंखे केॾी केॾी महिल थोरो मतिलबु खिल बि ईंदी आहे ऐं मूंखे अजब हिकिड़ो थींदो आहे त भई असां त हर प्रोग्राम असांजो बहितर आहे। त हाणे उहो त दोस्तनि खे पोइ ॿुधाईंदासीं त अॼु कहिड़ी शख़्सियत आहे, कहिड़े शख़्सियत ते पाण ॻाल्हाईंदासूं। पर न सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जेका आहे सा माना हाणे हीउ प्रोग्राम त अॼु ई थींदो इंशाअल्लाह ताला, पर ॿ ॾींहं अॻु में हिकिड़ो वॾो हादसो थियो आहे जी गोरख हिल स्टेशन। जी बिल्कुलु। तव्हां विया हुन सभु त उहो जो कालम तव्हां लिखियो उन में थोरो असांखे दोस्तनि खे थोरो पाण जीअं त थोरो मौज़ू खां हटी करे ॻाल्हि कंदा आहियूं तव्हां, छाकाणि त हीउ सीज़न अञा बि गर्मी आहे, असीं सम्झूं था त हिकिड़े अञा कुझु 4 महीना 2 महीना ॿ महीना वधि में वधि 2 महीना हलंदो। पर असां जून महीने में विया हुआसीं 2014 जे, ऐं उन वक़्तु गोरख मूंखे तसवर न हो त हीअ ज़मीन खां 7 समुंड खां 6-7 हज़ार ऊचाईअ ते हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जेको असीं दादू जोही वियासीं, जोहीअ खां असां वाही पांदी वियासीं, उतां पोइ जीपूं हायर करणी थियूं पवनि ऐं असांखे असांजा दोस्त उते वठी हलिया। असांजे ग्रुप में माशाअल्लाह इनाम शेख साहब हुयो, नासतो साहब हुयो, इरफान अली अंसारी साहब हुयो, असीं पाण में हिकिड़े ग्रुप जी शिकिल में वियासीं। पर जीअं जीअं असां गॾ लक जो नालो ई गॾ लक जीअं जीअं असां मथे चढ़ंदा थिए वञी त असांजो मुंहिंजो त साह जीअं न सोढ़ो थींदो वञे त ईअं, छाकाणि त हिकिड़ो हाइट फेयर आहे, हर माण्हू खे नथो थिए, हिकिड़ा माण्हू इंजॉय कनि था हिकिड़े माण्हू खे थोरो थिए। पर जीअं जीअं मथे वियासीं त मुंहिंजो हाणे वञूं त पिया पर लहंदासीं कीअं, छाकाणि त रोड जे हिकिड़े पासे को बि माना का बि सहारो कोन हुयो। पोइ मूं सोचियो त काश जेकॾहिं का ईअं कोहमरीअ वांगुरु जीअं माण्हू इस्लामाबाद खां कोहमरी वञे थो त ऊचनि खाइनि वारे पासे खां हिकिड़ी दीवार आहे, ऐं जेकॾहिं ईअं थी पवे त केॾो न सुठो। ऐं जीअं तव्हां चयो त करप्शन असांजे मुल्क जे पहाड़ुनि में घिड़ी आई आहे, ऐं असीं तसवुरु कंदा आहियूं त ईंदड़ जेके ॿियूं गवर्नमेंट्स ईंदियूं सिंध में, छाकाणि त करप्शन जंहिं पार्टीअ जे मथे में लॻी चुकी आहे उन्हनि बेसिकली क़ौम जी DNA चेंज करे छॾी आहे। DNA कंहिंजी चेंज कई अथनि? MNAs जी, MPs जी, सेक्रेटरीट जे सेक्रेटरीज़ जी, जेकॾहिं उहो 9 खां 14 ब्यूरोक्रेट्स इहे 9 खां 14 ताईं असीं ख़्वाब था ॾिसूं त जेका सुभाणे वरी ॿी क़यादत ईंदी त छा उहा, पर ख़बर पई त ईअं हाणे ॾींहं क़यामत ताईं अहिड़ी उमेद ई नथी रखी सघिजे, छाकाणि त जंहिं गवर्नमेंट ते वधि में वधि करप्शन जी जेका बि इल्ज़ाम आहे उन्हनि ऑफिसर्स जी, पहिरें मिनिस्टर्स जी, MNAs जी, MPs जी DNA चेंज करे छॾी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त वरी बि सियासत में को लोअर मिडिल क्लास या मिडिल क्लास कोन ईंदो, इहो ई जागीरदार ऐं इहे ई ज़मींदार, इहे ई दस्तारबंद, इहे ई गादी नशीन। सो तवक़ो ई नथी करे सघिजे त गोरख जी का अॻिते हली का डेवलपमेंट थी सघे थी। बाक़ी असीं हिकिड़ी आम मालूमात जी इख़्तिसार सां ॻाल्हि कयां त अशरफ, असां वटि सिंध में सियाहती मक़ाम जेके ऊचाइनि ते जीअं अयूबिया ऐं जीअं कोमरी आहिनि, इहे 2 जेका पहिरियों असां वटि अंग्रेज़नि दरियाफ़्त कयो आहे, अंग्रेज़ कर्नलनि, मेजरनि ऐं कमिश्नरनि, उहो हो गोरख खां पहिरीं जेको इलाइक़ो हो जंहिं ते मिर्ज़ा कलीज बेग पहिरियों सफ़रनामो लिखियो आहे, ॾाढ़ियारो जबल। जी हाँ, ही कंबर लाड़काणे खां हितां नसीराबाद खां वारा खां हितां सभिनी जा रस्ता आहिनि, जेके मिर्ज़ा कलीज बेग 1885 में जॾहिं ॿुधो त अंग्रेज़नि उते हिकिड़ो डाक बंगलो ठाहियो आहे, ऐं
पोइ हुन उहो सफ़र कयो आहे। ॾाढ़ियारे जबल जो किताब जेकॾहिं केरु दोस्त पढ़णु चाहे थो त मिर्ज़ा खलीज बेग जो कलीचेर जे तरफ़ां शाया थियल आहे, 1885 जो लिखियल आहे माशाअल्लाह। ऐं 1900 में उहो शाया थियो, जंहिंजा कई छापा छपजी चुका आहिनि। वाह। उन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उहो बि 7-8 हज़ार सिते समुंड खां मथे आहे। कलीज बेग उठनि ते चढ़ी वियो, उन वक़्तु उहो वारह में मुख़्तियारकार हो नसीराबाद में। माशाअल्लाह। उन खां अलावा हुन कुते जी क़बर जेका हाणे लॻभॻि बलोचिस्तान जी सरहद में अची वई आहे, त इहे ॿई सियाहती मक़ाम हुन तहरीर हेठि आंदा, जिन ते हिन वक़्त ताईं कई डॉक्यूमेंट्रीज़ असांजी ठही चुकियूं आहिनि, छाकाणि त स्क्रिप्ट खलीज बेग साहिब जो लिखियो पियो आहे, उन में नवां इज़ाफ़ा करे उन्हनि कयो। गोरख जेको आहे इहो असांजे नवाज़ शरीफ़ साहिब जे जेको वज़ीर आज़म, उन में थोरो उन जी दरियाफ़्त थी त हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंखे डेवलप करणु घुरिजे, डेवलपमेंट अथॉरिटी ठही जंहिंजो तव्हां तस्करो कयो, ऐं कहिड़े सदमे जी ॻाल्हि आहे त असांजा माण्हू बहरहाल उतां असीं वियासीं त उतां जो जेको लहणु आहे उहो आहिस्ता 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 आहिस्ता, छाकाणि त कोहमरीअ वांगुरु विख विख ते मोड़ आहिनि, तव्हां मथां अचो था त मोड़ मुड़ो था, वरी मोड़ मुड़ो था, वरी मोड़ मुड़ो था, त उन में आहे त उहो क़रीबन 40-45 मिंटनि जो सफ़र आहे, पर उहो साह मुठ में करे हलणो आहे। ऐं काश जेकॾहिं जीअं तव्हां चओ था उते कुझु बि कोन्हे, हिकिड़ो भॻल टुटल रिज़ॉर्ट आहे हुकूमत जो ठहियल, कुझु छटियूं 0 पॉइंट जंहिंखे था अचनि, उते मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाले सां आहे। ऐं गॾोगॾु हिकिड़ो इहो आहे त उन जे साम्हूं जेको हज़ार लसबेले जे पासे जेको ओपन आहे, उते हिकिड़ी दीवार जेका आहे उहा हिकिड़ी ग्रिल आहे, हणी वई आहे, बिल्कुलु हणी वई आहे, इहो बेंच रखियल वॾो माना पंहिंजे तौर ते वॾो हिकिड़ो, ऐं हिकिड़ी रेस्टोरेंट आहे जंहिंमें बि तव्हां तसवुरु कयो त जेकॾहिं जीअं ऊचाईअ ते आहे न, ईअं ई उते महांगाई बि उते पूरी पूरी अल्लाह गनी। अच्छा नज़र, तव्हां हिकिड़ो कॉलम लिखियो हो, आउं सम्झो ऐं मूंखे इहा ख़बर आहे ऐं उहो कॉलम मूं पढ़ियो पोइ तव्हांजो, पर मूंखे सच पुछो त उहा ज़हन में ॻाल्हि, उहो जेकी थोरो तव्हां ॿुधायो त मौज़ू छा हो हुनजो? आउं ॿुधाए चुकुसि त आउं इहे जेके पुरख़तर जेके सफ़र आहिनि उहे हिकिड़नि माण्हुनि खे शौक़ु हूंदो आहे त उहो कनि, त जॾहिं मूं इहो सफ़र दोस्तनि जे चवण ते कयो हो, पर जॾहिं वियुसि त ॾिठुमि त छाकाणि त आउं हिकिड़ो तमामु सेंसिटिव ऐं साहस ऐं मूंखे ऊचाइनि खां इन्हनि खां ख़ौफ़ ईंदो आहे, पोइ उतां जॾहिं मोटियुसि त पोइ मुंहिंजे हो त लिखियुमि, उहो पंहिंजा ख़ौफ़ पंहिंजा डप जेके मूंखे रस्ते में महसूसु थिया त गॾ लक खां मथे चढ़ंदा हुआसीं त ॿिया खचर खट लक, ऐं पोइ मूं हुनजो उनवान रखियो हो गोरख गोरख वल न आवसां, गोरख वल न आवसां। मूंखे इनाम शेख चयो उते त तूं अॼु अची त वियो आहीं हिते, पर तूं पंहिंजे पुटु शहबाज़ हैदर जंहिंजो नालो आहे, छा उनखे छॾींदे त हू हिते अचे? त मूं चयो त न आउं पाण वरी हिन हिते ईंदुसि ऐं न पंहिंजे पुट खे छॾींदुसि। हा, जेकॾहिं इहा हिफ़ाज़त वारी दीवार थी ठही वई त पोइ हिकिड़ो सफ़र हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ो सुहानो सफ़र थी सघे थो। सो उन में मूं जेके आहिनि उहे सभई अहंज ईज़ाव उहे जेके उन सफ़र में तकलीफ़ आई उहो ॾिठा, पर तव्हांखे आउं ॿुधायां त माना ही गाॾी हले पई न, वापसी ते अचे पई गाॾी त हले पई, पर आउं हुनखे पेर हेठि पियो ई रखियल आहे, जहिड़ो आउं पियो जहिड़ो ज़ोर पियो ॾियां त ब्रेक जहिड़ा मुंहिंजे पेरनि हेठां हुजनि त गाॾी आस्ते हाले गाॾी त ड्राइवर पियो हलाई। पोइ नतीजो त ईअं थियो जो मूं चयो मुंहिंजी दिलि पई कची थिए त हुननि दोस्तनि हिकिड़ी जेका मूंसां जुट कई त उहो रुमाल मुंहिंजे अखियुनि ते वेड़े छॾियो, न बजेगा बांस न बजेगी। सच पुछो त इहो अहिड़ो मौज़ू आहे त इन ते हिकिड़ो प्रोग्राम थी सघे थो, ऐं असीं दोस्तनि खे ॿुधाए सघूं था त ॿाहिरि मुल्क में या हिते कोहमरी में जेके हुननि रोड, इहो कोहमरी जो अञा हिन खां वॾो आहे, पर रोड अहिड़े हिसाब सां ठाहिया आहिनि जो तव्हांजी स्कूटर बि वञी सघे थी, साइकिल वञी सघे थी, तव्हांजी का न का नंढड़ी गाॾी वञी सघे थी, पर हिते असां वटि अञा थोरी अलाह खां दुआ आहे त अहिड़ो को माण्हू अचे, अहिड़ी का शऊर ॾे असांजे हिननि दोस्तनि खे, गवर्नमेंट में जेके वेठा आहिनि, त हिन असांजे सभु ताईं शादाब इलाइक़े खे पंहिंजे वतन सां पंहिंजे धरतीअ सां वफ़ादारी कनि, न त जेको हिननि खे मिले थो फंड उहो त आउं सम्झां थो त 20% बि कोन थो थिए, 80% 2% थिए माना उहो पोइ शायदि कोन थो थिए। न हाणे पाण थोरो निकिरी वियासीं ॿिए पासे, पर इहो बि ज़रूरी हो, हिकिड़ो ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे जंहिं ते गुफ़्तगू करणु घुरिजे। त अॼु माड़ेचा घराणे जो हिकिड़ो तमामु वॾो नालो, तमामु सुठो फ़नकार नालो तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, दोस्त खे ॿुधायूं था,
दोस्तों अॼु जेको फ़नकार आहे जंहिंजी शख़्सियत ते जंहिंजे फ़न ते गुफ़्तगू कंदासीं उन जो नालो आहे दीन मोहम्मद माड़ेचो, दीन मोहम्मद कारो ऐं दीन मोहम्मद पाडोब चवंदा हुआ। टे हवाला उन जा मशहूरु हुआ, बि उन ते गुफ़्तगू इलाही कंदासीं। अचो त पहिरीं वठूं था ब्रेक खां पोइ वरी हुन जो वेलकम बैक। अने सब हाणे आऊं तारुफ़ कोन थो पढ़ा पर कुछ सिटूं आहिनि जी जी बिल्कुल जेके सोज़ हलाई साहब हिन फ़नकार लाइ लिखियूं आहिनि त दीन मोहम्मद माड़ेच जी सदा सुरीली आवाज़ में थरी गीत जो मुखड़ो हवाउनि में गुंजो आयो। कांगो थो उॾे कांगो थो उॾो कांगो थो उॾे हिंदोरे में थो लुॾे मिठा कांगो थो लवें कांगो थो लवें। साईं लिखनि था त दीन मोहम्मद जी आवाज़ में जॾहिं बि इहो थड़ी गीत
झुंगारींदो आहियां त मूंखे पंहिंजो जोभन यादि अची वेंदो आहे ऐं मशहूरु आम चवणी आहे त जोभन जो जेतोणीक को मुल्ह ई कोन्हे पर पोइ जे केॾी सां देरि सां बि जेकॾहिं हू मिली थो वञे त उनखे ज़रूरु ख़रीद कजे। पर इहो बि सही आहे त जोभन का हट जी शइ न आहे। ॾातार जे तरफ़ां ॾात वांगे हर माण्हू खे मुफ़्त में मिली वेंदी आहे। बहरहाल अॼु उन हवाउनि में उॾंदड़ ऐं हिंदोर में लुॾंदड़ ऐं मिठियूं लातियूं लवंदड़ टांगल खे यादि असीं बि करियूं पिया त हाणे उनजो तारुफ़ त पोइ थोरी देरि खां पोइ कंदासीं। त न त हाणे उनजी तस्वीर लाज़मी तव्हांजे ज़हन ते उभरी आई हूंदी, मुंहिंजे ज़हन ते उभरी आई हूंदी। हिकिड़ो तमामु हिकिड़ो पोरो माण्हू जेको आख़िर में वीचारो पंहिंजे पुट सां गॾिजी ईंदो हो ऐं सच पुछो त वरी ॻाईंदो हो त कमाल हूंदो हो, लॻंदो ई कोन हो त हेॾो थोरो सिहतमंद जिस्म वारो माण्हू इहो एॾे अंदाज़ सां या एॾे हिसाब सां ॻाए थो ॼण त लॻे थो त आवाज़ु बिल्कुलु बारीक हुजे, हसास हुजे, नाज़ुक हुजे। हाणे इन ते तव्हां किथे था दीन मोहम्मद खे बीहारियो? दीन मोहम्मद जंहिंखे असीं दीन मोहम्मद कारो पिया सॾियूं अशरफ, बुनियादी तरह सां माड़ेचा घराणे जे उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जो लाइक़ तरीन शागिर्द हो। हूअं त इन सॼे घराणे जो बि कमु ॻाइण वॼाइणी आहे, जीअं ग्वालियर वारनि जो, शाम 84 वारनि जो, पटियाला वारनि जो, हर घराणे जो प्रोफेशन या ज़रिए मुआश चइजे त उहो उन्हनि उनखे ई चूंडियो त पंहिंजे बचनि जो रोज़गार कंदा ॻाए वॼाए। त दीन मोहम्मद जो बि बुनियादी पेशो ख़ानदानी पेशो उहो पंहिंजे रजवाड़नि खां वठी राजस्थान खां वठी इहो ई रहियो आहे ॻाइण वॼाइण जो। पर को बि माण्हू माउ पीउ त कोन थो ॻाइणो थी अचे, उनखे बिलाख़िर कंहिं न कंहिं उस्ताद खां तरबियत वठणी थी पवे। त ख़ैर मोहम्मद ख़ान जेको गवैयो आहे, ख़ान साहब उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान, जंहिंजे लाइ असीं चई आयासीं त छूट तान जो मास्टर हो, छाकाणि त ॿिया गवैया तानुनि ऐं पलटन ऐं गुमकुनि में, पर हुनजी जेका हीअं बिजली तार जेका हूंदी हुई ख़ैर मोहम्मद ख़ान जी। ऐं वरी ख़ानदान बि साॻियो दीन मोहम्मद जो ई आहे ऐं जंहिंजो तालुक़ु पोइ वरी उमरकोट सां, मीरपुर ख़ास सां, हैदराबाद सां, इन ख़ानदान जी पखेड़ जी जेका एरिया आहे उहा ई आहे। त पहिरें मरहले में आउं तव्हांखे ॿुधायां थो त ख़ैर मोहम्मद ख़ान जो हू न फ़क़ति अज़ीज़ हो पर हुन सां हुनजो रत जो रिश्तो बि हुयो। ऐं पोइ वरी बाद में हुनजी जेका न्याणी आहे उहा उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जो जेको पुटु आहे, जंहिंजो नालो असीं रजब अली रज़ा था वठूं, ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान नंढो पुटु आहे, उनजे घर में दीन मोहम्मद जी न्याणी आहे। अच्छा, जंहिंजो औलाद मां आहिनि असांजो माशाल्लाह शाहिद रज़ा। हिन वक़्तु जेकॾहिं तव्हांखे स्टेज ते मास्टर कीबोर्ड तो वॼाईंदो नज़र अचे त पोइ इहो असांजे दीन मोहम्मद जो ॾोटो आहे जी। त उस्ताद शागिर्द जी हैसियत में वरी हुनजा पंहिंजा घरेलू टर्म्स थी विया त जहिड़ो हिकिड़ो घर थी वियो। सो मूंखे तव्हां सच पुछो त मूंखे बि इहा इन ॻाल्हि जो इल्मु कोन हो। मूंखे इन ॻाल्हि जो इल्मु ज़रूरु हो जेको रज़ा रजब आहे उन जो जेको तालुक़ु हो सो ख़ैर मोहम्मद ख़ान साहब हो, हुन नंढो पुटु हो। पर इहा ख़बर कान्हे त दीन मोहम्मद जी न्याणी जेका आहे सा वरी उन जे घर में दीन मोहम्मद हुनजो सहुरो हो। अच्छा माशाल्लाह। ऐं हुन मां हुनजा काफ़ी ॿारड़ा आहिनि जेके फन सां वाबस्ता आहिनि। ठीकु, हाणे छो न पाण मुर्तज़ा मजमूर साहब खे चऊं था त थोरी देरि खां पोइ जेकॾहिं राब्तो थी वञे त इनखे इन जेके पंहिंजे नाने ते जेकॾहिं ॻाल्हायो त ॾाढो सुठो थींदो। ठीकु आहे न सर, शाहिद रज़ा सां उन सां हाणे हिकिड़ो कलाम ॿुधूं था, हुन खां पोइ वरी पाण थोरो तारुफ़ थींदासीं। दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था दीन मोहम्मद जी आवाज़ में ही ख़ूबसूरत कलाम। इश्क खे उस्ताद वठ दे जान खे जफ़ा ओ हासिल तूं हुजूर थी, हासिल तूं हुजूर थी, लही नूर जा नफ़ा नफ़ा। इश्क खे उस्ताद वठ दे जान खे जफ़ा। अंजाम जो अलस्त जो हित न कर बेवफा, ओ अंजाम जो अलस्त जो हित न कर बेवफा।
हो पढ़ तस्बीह तहलील जी, हो पढ़ तस्बीह तहलील जी, हो थिए वाइदे वफा वफा इश्क खे उस्ताद वठ दे जान खे जफा। हासिल तूं हुजूर थी, हासिल तूं हुजूर थी, लही नूर जा नफा नफा इश्क खे उस्ताद वठ दे जान खे जफा। ज़िक्र ज़ाती ऐं सफ़ाती कर दिल में कई दफ़ा, ज़िक्र ज़ाती ऐं सफ़ाती कर दिल में कई दफ़ा। ओ छॾ मकर जा तूं मार का, छॾ मकर जा तूं मार का, वो कूड़ा ख्याल ॿिया खफ़ा खफ़ा इश्क खे उस्ताद वठ दे जान खे जफा। हासिल तूं हुजूर थी, लही नूर जा हो नफा नफा इश्क खे उस्ताद वठ दे जान खे जफा। वेलकम बैक। नसब हाणे थोरो तारुफ आहे बेशक। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त दोस्तो मारेचा घराणे ऐं उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जे ख़ानदान मां हिकु सुरीलो रागी दीन मोहम्मद बि आहे, जंहिंजो ज़िक्र नसीर साहब करे चुको आहे। दीन मोहम्मद कारो ही मशहूरु ऐं मारूफ़ थियो आहे इन नाले सां, ऐं सांवरे सांवरे रंग सेहतमंद जिस्म निराले रंग वारो ही सुरीलो गायक 1936 धारे अछड़े थर जे हिकु नंढड़े ॻोठ में ॼाओ। संदसि कुटुंब ॻाइण वॼाइण वारो ई ख़ानदान हो, सो बालकपण में ई राग सां नींहं लाहे वेठो ऐं उहो बालकपण खे सदाईं यादि रहियो। दीन मोहम्मद राग जी तालीम पंहिंजे मासात उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान खां वरिती ऐं संदसि सुंग में ॻाइणु लॻो हो ऐं तानपुरो कुल्हे ते या हारमोनियम हंज ते रखी उस्ताद जे रंग में आलाप कंदो हो त महफ़िल में असुल वाह वाह लॻी वेंदी हुई। 1959 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद होम स्टेट हॉल में नवनि फनकारनि जो मुक़ाबिलो मुनक़िद करायो हो, जंहिं जा जज मखदूम तालिबुल मौला साईं ऐं मीर रसूल खान टालपुर हुया। नवनि फनकारनि जे मुक़ाबले में दीन मोहम्मद अव्वल इनाम हासिल कयो, जॾहिं त ताजपुर वारो अल्लाह ॾिनो हासिली ॿियो इनाम हासिल करे चुको हो ऐं ज़रीना बलोच खे टियों इनाम मिलियो हो। दरअसल दीन मोहम्मद जो अमली तौर ते फ़नी सफ़र उतां ई शुरू थियो हो ऐं हू हिकु रेगुलर आर्टिस्ट तौरु लगातार प्रोग्राम कंदो रहियो ऐं खेसि महफ़िलूं बि मिलण लॻियूं। दीन मोहम्मद रेडियो हैदराबाद ते पहिरियों ई साईं मिस्री शाह जो ही कलाम ॻायो, पंध परे मंज़िल दूर, ऐं पोइ दीन मोहम्मद रेडियो लाइ खोड़ सारा कलाम ॻाया, रिकॉर्ड कराया, पर संदसि वक़्त जे ॻायल कलामनि जी मुख़्तसिर फ़हरिस्त ॾिनी था। पंध परे मंज़िल दूर, मुंहिंजे मारनि जो आहे पंधड़ो परे, मदद थी मेहारो यार, इश्क जे आड़ा कीअं हज़ारे ॿारिया, अंगण असां ॾे आ मिठा दिलबर, यादि करे ॾेज यार खे, सरतियूं अलाह जे सबबु कहिड़े रुख मटायो राणे। इहे इन खां अलावा दीन मोहम्मद काफ़ी कलाम ॻाया। दीन मोहम्मद राग रंग जी महफ़िलुनि में सिख्या ॾियण लाइ पंहिंजो हेडक्वार्टर मीरपुर ख़ासि खे बणायो ऐं पंहिंजो सुंग बि तयारु कयो। संदसि मशहूरीअ जो हल्को वधी सरहद जे हुन पार ताईं बि वञी पहुतो। दीन मोहम्मद रुगो माइक जो फ़नकार न हो, पर हू मैदानी ऐं मकानी ॻाइणो बि हो। शाइर मंठार फ़क़ीर जी दरगाह, हसन बख़्श शाह साईं वारा जा आस्ताना
त दीन मोहम्मद जा असुल पंहिंजा आस्ताना हुआ, बेशक। जिते हू कसरत सां ॿिन्ही शाइरनि जा कलाम दिलि जे हुज़ूर सां ॻाईंदो हो। मंठार फ़क़ीर जे उते जो वारा माण्हू खेसि दीन मोहम्मद पाॾो ऐं साईं हसमत शाह जीलानी वारा खेसि दीन मोहम्मद कारो करे छॾींदा हुआ। इहे ॿई नाला हुनखे प्यार वारा नाला हुआ ऐं उन्हनि इलाइक़नि में हू उन्ही नालनि सां मशहूरु ऐं मारूफ़ रहियो। भिटधणी जे मेले वारी तक़रीब में उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान, रमज़ान अली, इल्मदीन समेत दीन मोहम्मद हिकिड़ी ॻाल्हि कई त असीं निकितासूं। सकाफ़त वारनि साहिब वारनि चयो त यकतारो खणो, फेरियूं पायो ऐं सुंग में ॻायो। अर्ज़ु कयोसीं त बाबा गवया आहियूं, तानपुरो खणी ॻाईंदासीं, असां खां राग ॿुधो, ख़्याल, ठुमरियूं, दादरा ॿुधो, पर क़बूल न पियासीं। दीन मोहम्मद जा आख़िरी अयाम हर नज़र अंदाज़ थियल सिंधी फ़नकार वांगुरु ॾाढा पोइते विया ऐं बीमारी में गुज़रिया, गुरबत में गुज़रिया। हू अलील थी पियो हो ऐं हलण में बि हलाक हो। रेडियो ते खे सहारो ॾेई आंदो वेंदो हो। अखियुनि में आब आणींदे निर्मल अखियुनि सां हिकु दफ़ा इलाही माण्हुनि खे चयईं त बाबा ॻोठ वारी कची भूंगी जो मालिकाणो किरायो बि अदा नथो करे सघां। अलालत ऐं जुखाई असुल बेपाड़ी वल जियां वकोड़े वई आहे। बहरहाल माड़ीचे घराणे जो ही सदा मलूक रागी जंहिं पंहिंजी सॼी उमिरि मूसीक़ी लाइ वक़्फ़ करे छॾी हुई ऐं माड़ेचा घराणे जो नालो रोशन कयो हो, सो 65 सालनि जी उमिरि में अछड़े थर जे नंढड़े ॻोठ जे हिकु नंढड़ी झुॻीअ जो मालिकाणो अदा करण खां सवाइ बेवफ़ाई जा गीत ॻाईंदो हिन दुरंगी दुनिया मां 16 मई 2008 ते उन पार हलियो वियो जितां को बि न मोटियो आहे। जॾहिं त ख़ैर मोहम्मद ख़ान जा नामवर शागिर्द रमज़ान अली ऐं इल्मदीन खाउस बि अॻु ही दुनिया छॾे विया हुआ। अॼु दीन मोहम्मद न आहे, पर दीन मोहम्मद जो फ़न, दीन मोहम्मद जूं ॻाल्हियूं असां करे रहिया आहियूं। हीउ जेको मुख़्तसिर तारुफ़ हो जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो त छो न हिकिड़ो कलाम थी वञे, उनखां पोइ वरी पाण दीन मोहम्मद जी शख़्सियत ते गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो अचो त हीउ कलाम ॿुधूं था दीन मोहम्मद जी आवाज़ में। दिने का मासूरन जी पिंगे मंझलोली, दिने का मासूरन जी पिंगे मंझलोली। पत्थर भाजा पालकी, पत्थर भाया पालकी, डूंगरी भाया डोली वो डोली। दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली, दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली। रोई भर दशरथ सा, रोई भर दशरथ सा, चाकन भरी चोली वो चोली। दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली, दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली। अहड़ी कान कई हुई, अहड़ी कान कई हुई, बारो चल बोली वो बोली। दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली, दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली। सरतियूं शाहू लतीफ़ जे, सरतियूं शाहू लतीफ़ जे, साहिब कंदो सौली वो सौली। दिनी का मासूरन जी पिंगे मंझलोली,
दिनी का मासूर लजी पिंगे मंजलोले वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। मेहरान जी रागी में अॼु सिंध जे जंहिं हीरो जो ज़िक्र हली रहियो आहे उन जो नालो आहे दीन मोहम्मद माड़ेचो, दीन मोहम्मद गारो या दीन मोहम्मद पाडो खणी चओ। हाणे असां नसीर साहिब खां ॿी निशस्त आहे उन मां इहो सवाल कंदासीं त निसाब तव्हां लाज़मन दीन मोहम्मद खे रिकॉर्ड कयो हूंदो, कचहरियूं बि कयूं हूंदियूं। हाणे इहो हिकिड़ो पहिरियों सवाल मूंखां तव्हां खां इहो थिए थो त निसाब तव्हां हिन खे दीन मोहम्मद खे एज़ ए गवैयो ॾिसो था या एज़ ए काफ़ी कलाम वारो फ़नकार ॾिसो था? इन तव्हांजे सवाल जो मुख़्तसिर जवाबु इहो आहे त दीन मोहम्मद हिकिड़ो नीम क्लासिकल गायक हुयो। पाण जेके थर मां अचनि था उन्हनि खे घणो करे असीं लोक आर्टिस्ट, फोक आर्टिस्ट जीअं मोहन भगत वारा आहिनि उन्हनि खे पाण घणो करे त फोक आर्टिस्ट, लोक आर्टिस्ट सॾियूं था। पर ही छाकाणि त तयारु गले वारो जंहिंजी सॼी तरबियत जेका आहे उहा क्लासिकल ऐं नीम क्लासिकल वारी हुई। पर हिते आउं हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करियां छाकाणि त तव्हां नालो वठो पिया दीन मोहम्मद गारो, दीन मोहम्मद पाडो ऐं दीन मोहम्मद शेख बि हुनखे पोइ किथे किथे, छाकाणि त ही वरी पाण खे कॾहिं कॾहिं शेख बि सॾाइनि था। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि ई दरअसल ईअं त दीन मोहम्मद जे नाले वारा ॿ फ़नकार आहिनि न। इन करे जो इन्ही जो ताल्लुक टंडे आदम अमीरपुर ख़ासी माना साॻियो बेल्ट आहे जितां जे। हाणे दीन मोहम्मद जेको शेख आहे उहो त हिकिड़ो स्मार्ट ख़ूबसूरत हिकिड़ो जवान माण्हू जेको लेबर ऑफिसर हुयो पाकिस्तान टेलीविज़न ऐं रेडियो पाकिस्तान ते, जेको मोस्ट मॉडर्न मौसीक़ी जेका ॻाइण वारी आहे। मिसाल तौर ते फिल्म रंगमहल जो गानो जंहिं दीन मोहम्मद ॻायो आहे उहो रूना लैला सां फिरोज़ गुल जी मौसीक़ी में हाय दिल नाशाद आहे। गीत ख़ुशीअ जा ॻायूं प्यारा पाकिस्तान टेलीविज़न ते हुन अदल सूमरे जो ऐं कमर शहबाज़ जा ज़बरदस्त ॿ ग़ज़ल आहिनि जेके अमर जलील साहब रेडियो तां मॉडर्न मौसीक़ी में रिकॉर्ड कराया हुआ। उहो वाट तकींदे लाट उझाणी मोटी मीत न आयो। हाणे इहो दीन मोहम्मद आहे, उहो जेको स्मार्ट सुहिणो उहो आहे। असांजो ही बि हिकिड़ी वज़ादार शख़्सियत जो मालिक हो, छाकाणि त मूं ॾिठो तव्हां मूंखां पुछो पिया। ठीकु आहे, इहा तव्हांजी ॻाल्हि आउं वठंदुसि थोरी देरि खां पोइ। शाहिद रज़ा जी पाण ॻाल्हि करे रहियासीं त उहो हींअर टेलीफोन लाइन ते आहे। शाहिद रज़ा हिकिड़ो तमामु सुठो मूसीक़ार आहे ऐं ख़ासि करे मेहरान टेलीविज़न कीबोर्ड जे हवाले सां तमामु हिकिड़ो नालो आहे, असांजो दोस्त आहे। ख़ुशी थी आहे। शाहिद साईं अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम सर, ख़ुशि आहियो? ख़ैर सभु ठीकु आहे सर? तव्हांजी तबियत कीअं आहे साईं? मुंहिंजा अल्लाह जो करम, सॼी सत खे मुंहिंजी तरफ़ां सलाम हुजे मेहरान टीवी खे ऐं जेतिरा असांजा ख़ुशूसी महिमान वेठा आहिनि नसीर साहब आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैर आहे? अल्लाह जो करम सर, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर सभु ठीकु आहे सर? हा, तव्हांखे नसीर साहब सलाम करे पियो आहे। शाहिद वालेकुम सर, मूं बि नसीर साहब खे सलाम कयो सर। नसीर साहब खे वरी सलाम थो कयां। अस्सलाम वालेकुम नसीर साहब। ज़र ज़र सलामतियूं, तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। शाहिद साईं, हाणे अॼु तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशी थी हूंदी त तव्हांजे घराणे जो हिकिड़ो वॾो नालो, तव्हांजे घराणे जो वॾो ऐं सिंध जो हिकिड़ो वॾो नालो जेको तव्हांजो नानो थिए दीन मोहम्मद माड़ेचो, उन जी शख़्सियत, उन जे फन ते असां अॼु प्रोग्राम करे रहिया आहियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो हिकिड़ो घरु आहे ऐं जेके तव्हांजो वालिद साहिबु हुजे अलाह हुनखे जन्नत में जायूं ॾे, उस्ताद रजब रज़ा, त उहो वधीक ॿुधाया। पर तव्हां पंहिंजे नाने खे कीअं ॾिठो साईं? सर, मुंहिंजो नानो त पहिरीं ॻाल्हि आहे की हिकिड़ी हसीन शख़्सियत हुई ऐं हसीन फ़नकार हो, हसीन रागी हो ऐं माशाल्लाह क्लासिकल नाना साईं ॻाईंदो हो। उस्ताद हाजी खैरम ख़ान मुंहिंजो ॾाढो साईं हुननि जा शागिर्द हुआ ऐं काफ़ी कलाम नाना साईं ॾाढो सुठो ॻाईंदो। तो उस्ताद दीन मोहम्मद ख़ान बेसिकली मुरपुर ख़ान जो हो ऐं बहितरीन सिंधी कलाम काफ़ी नाना साईं ॻाईंदो हो। ऐं जी सर। अरे शायद तव्हांजे माना उनजे औलाद में घणियूं नियाणियूं ऐं घणा पुटड़ा? नाना साईं खे सर हिकिड़ो फर्ज़ंद आहे लियाकत हुसैन नालो आहे, उहो बि सिंगिंग कंदो आहे। जी हा। ऐं हुनजो नाना साईं जो वरी पोटो आहे सलाम अमानत, उहो बि ॻाए थो। जी अमानत अली। ऐं उनखे घणियूं नियाणियूं आहिनि? हिकिड़ी त तव्हांजी अमड़ आहे जेका हाणे गुज़ारे वई आहे। नाना साईं खे सर 3 नियाणियूं हुयूं। जी।
मुंहिंजी अम्मी हुई ऐं ॿ मुंहिंजी मासियूं हुयूं। उहे ॿियूं तव्हांजूं मासियूं किथे घराणनि में पढ़ियल आहिनि? उहे बि रागी सर, घराणनि में? जी हाँ बिल्कुलु सर। हैदराबाद में जी मुंहिंजी वालदा ऐं ॿी मुंहिंजी मासियूं हैदराबाद में। हिकिड़ी ॻोठ में असांजी आहे, केतिरो अॻिते बहु ॻोठ आहे। अच्छा अच्छा जी सर। शायदि उन जूं यादगिरियूं तव्हांखे माना बचपन में यादि त हूंदो, नाना साईं जूं यादगिरियूं के उन जूं मोहबत वारियूं ॻाल्हियूं तव्हांखे कुझु यादि हुजनि त शेयर करियो। बिल्कुलु बिल्कुलु साईं, मोहबत बिल्कुलु। छो कि मुंहिंजो बचपन जेको आहे, मुंहिंजी बि पैदाश मिर्पुर ख़ास जी पैदाश आहे। छो कि अच्छा। पापा अक्सर हूंदो, ॿार हूंदो, तो कुझु मुंहिंजो बचपन काफ़ी गुज़रिया मिर्पुर ख़ास शहर में। अच्छा। तो मुंहिंजी पैदाश मिर्पुर ख़ास जी आहे। तो नाना साईं इहो प्यार ॾाढो असांखे ॾींदो हो। जेतिरा बि असीं भाणे जी हुआसीं, सभिनि खे ॾाढो प्यार ॾींदो ऐं ॾाढो प्यार खां पेश ईंदो असांखां। ख़र्चियूं ॾियण ऐं खेॾाइण करणु, माना हीअ फील न कराईंदो कि तव्हां नानो आहियां, तव्हां वालिद साहब आहियां। माना असांखे वॾो प्यार कंदो। अच्छा, शायदि इहो मीरपुर ख़ास जो कहिड़ो पाड़ो आहे जंहिंमें सर बांसीनाबाद आहे? मिर्पुर ख़ास जो पाड़ो आहे बांसीनाबाद, टाइम सिनेमा जे साम्हूं। अच्छा। सिनेमाऊं तो हाणे ख़त्म थी आहिनि, ख़बर आहे मौजूदा दौर में काफ़ी सिनेमाऊं सिंध मां पाकिस्तान मां ख़त्म थी आहिनि। अच्छा। हुनजे साम्हूं काइम सिनेमा पाड़ो, हुते नाना साईं जो घर हो, अञा बि घर आहे। अच्छा, ॿियो भला हुनजी जॾहिं वफ़ात थी वई त तदफ़ीन किथे थी आहे मिरपुर ख़ास में? नाना साईं जी हुनजे बिल्कुलु रोड ते ई आहे, क़ब्रिस्तान जे साम्हूं आहे, अबाणो क़ब्रिस्तान जो आहे। अच्छा, माना साईं जी जेका क़बर आहे उहा मीरपुर ख़ास में आहे या अछड़े थर में आहे साईं? न साईं, मिरपुर ख़ास में। अच्छा, मीरपुर ख़ास में। अच्छा, आख़िरी सवाल शायदि त तव्हां उन्हनि खे रियाज़ कंदे ॾिठो, तानपुरे ते रियाज़ कंदा हुआ या हारमोनियम ते रियाज़ कंदा? सर, नाना साईं तानपुर ते रियाज़ कंदा ऐं कॾहिं कॾहिं मूवी ॾिसंदुसि, शायदि असीं बि नंढा हुआसीं, पर हारमोनियम बि कंदो, पर घणो तानपुर ते नाना साईं रियाज़ कंदो। अच्छा अच्छा, वाह वाह। अच्छा, हिकिड़ो आख़िरी सवाल आउं तव्हां खां पुछां थो त तव्हां खां अलावा ख़ानदान जे ॿियनि भातियुनि सां हुनजो कीअं माना रवैयो हूंदो? सर, असांजो मौला जो कर में कि मोहबत वारो हिकिड़ो तरीक़ो हो ऐं प्यार वारो हो। दौर ॾाढो हसीन दौर हो ऐं प्यार वारो दौर हो सर। वाह वाह, वॾी महिरबानी शाहिद रज़ा, तव्हां असांखे क़ीमती टाइम ॾिनो, वॾी महिरबानी। अने सभु हाणे तव्हांजी ॻाल्हि जेका तव्हां कई पे मूं ताईं कटी, वरी उहा मूंखे ॿुधाइजो, पर हीउ नगमो ॾिसूं ॿुधूं था, हुन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू न। दोस्तो, तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था दीन बंदकारे जे आवाज़ में ही ख़ूबसूरत कलाम। फटो मज फिराक तो कई
फदी तो कई तोखे फदी मुंह मलही मदाक रारू तुझी औताक बेदी मूर नहीं दो में डरो अल्लाह दल बिनाड़ी सरतियूं हो दल बिनाड़ी सरतियूं जो आसन उजानू मुझे बसामानू मुलास बिना तुझे मेहरा वो मेरे मठों मलखार चवे सतेंदियानू मेरे मठों मलखार चवे सतेंदियानू मन समझ तू मेहतरा कहानी मन समझ तू मेहतरा वेलकम बैक नज़ीर साहब जीअं त शाहिद रज़ा पाण खे इलाही ॻाल्हियूं ॿुधायूं जी बिल्कुलु ऐं सच पुछो त हुनजी शख़्सियत एॾी प्यारी हुनजो चहिरो सच पुछो त काफ़ी अरसो थी वियो आहे पर हुनजो चहिरो मूंखे त बिल्कुलु नज़र अचे पियो छो जो मूं हुनखे साईं हसन बख़्श शाह जिलानी जेका दरगाह आहे दुठड़ी शरीफ़ में उते असां बि हाज़िर ॾींदा था उते असां ॾाढो क़रीब सां ॾिठो जहांगीर साहिबु ऐं असां वेंदा हुआसीं त नज़ीर साहिबु जेको सुवालु मूं तव्हां खां पुछो त तव्हां वटि एज़ ए म्यूज़िक प्रोड्यूसर जी ठीकु आहे न त हिन खे तव्हां कहिड़ी कैटेगरी में रखो था अशरफ जीअं सवेल असां ॻाल्हि कई पई कि त दीन मोहम्मद ॿ हुआ न हिकिड़ो दीन उहा ॻाल्हि हा उहा शेख जेको आहे उहो टंडे आदम साइड जो हो ऐं लेबर ऑफिसर हुयो कंप्लीट सूट पाए टाई पाए ॻाईंदो हो जॾहिं त दीन मोहम्मद असांजो ही सादा ॻोठाणे क़िस्म उहो त हो ई दीन मोहम्मद शेख न जी हा पर इन करे वरी हिन जी सुञाणप कई वई त जीअं अनाउंसमेंट कनि त दीन मोहम्मद कारो ईअं करे रेडियो पाकिस्तान तां अलबत्ता असीं हुनखे पाॾो कोन छॾींदा हुआसीं इहो दरगाह मंठार फ़क़ीर ते उस्ताद मंज़ूर अली ख़ान हुनखे प्यार में चवंदो छाकाणि त हू तमामु हिमत भरियो थुल्हो थंभरो ऐं गहरो सांवरो बल्कि ईअं चइजे त वरी हाणे मुंहिंजे हिसे में जेको दीन मोहम्मद आयो आऊं उनजो ज़िक्र कयां ठीकु आहे त
मूंसां जॾहिं 1983-84 में म्यूज़िक सेक्शन में पहिरीं अशरफ ज़िक्र ज़रूरु आउं कंदुसि त उन दीन मोहम्मद जॾहिं 1959 में ही हिकिड़े मुक़ाबले में जी ज़रीना बलो सां गॾु पास थियो आहे, हुनखे पास करण वारा मीर रसूल टालपुर साहिबु आहिनि, मखदूम साईं तालिबुल मौला साहिबु आहिनि, MB अंसारी साहिबु आहिनि, ऐं वॾे हुननि खे इनामनि इकरामनि सां रेडियो पाकिस्तान जे पैनल ते रखियो वियो हो, छाकाणि त हुननि जा उस्ताद कामिल हुआ न, ख़ैर मोहम्मद ख़ान जीअं असांखे शाहिद रज़ा ॿुधायो त तानपुर ते जेको क्लासिकल रियाज़ करण वारो माण्हू आहे उहो त बिलाख़िर हिकिड़ो पुख़्ता गायक हो, बेशक हुनजो अछड़े थर सां तालुक़ु हुयो, माना थर सहरा आहे। हाणे आउं उन्हनि ॿिनि प्रोड्यूसरनि जो नालो वठंदुसि जिन उनखे रिकॉर्ड कयो, बाद में मूं रिकॉर्ड कयो, ऐं जहांगीर कुरी साहिबु विच में आयो, उन सां बि हुन प्रोग्राम कया, पर मूंसां उनजी अशरफ ऐं जे थर जे ॿ टे फ़नकार आहिनि, उन्हनि सां मूं पंहिंजे जीअं आउं पंहिंजे पीउ सां प्यारु कयां, जीअं आउं पंहिंजे ॾाॾे सां प्यारु कयां, ईअं मूं प्यारु कयो। मिसाल तौर ते मोहन भगत, वरी पोइ दीन मोहम्मद जेको अछड़े थर मां, हू हुन थर मां ईंदो, वरी पोइ सादिक फ़क़ीर नौजवाननि में, करीम ॾिनो फ़क़ीर बि उनखे बि असां भायो आहे, ग़ुलाम हुसैन शेख जो नालो वठंदुसि ऐं अनवर बलो साहिब जो नालो वठंदुसि, जिन हुन जूं बेस्ट जॾहिं जवानीअ जूं रिकॉर्डिंग्स आहिनि, रोला मिसाल इहो हमर अचो, थर जा माण्हू जॾहिं बरसाति पवंदी त पोइ पंहिंजा ॿिज खणी हारी हर खणी पोइ हू हमराह अचो त ॿिज छेड़ियूं ॿिज छटियूं ऐं हमर अचो ॾेला, माना हमराहो अचो। ग़ुलाम हुसैन शेख साहिबु एॾी ख़ूबसूरत हुनजी ज़रीना बलोच साहिबा सां जेका कई अथसि, आउं चवां थो त हमर चो असांजी सिंध जे तारीख़ में जेकॾहिं पहिरियों रिकॉर्ड कयो आहे त ग़ुलाम हुसैन शेख साहिबु रिकॉर्डिंग मौजूदु आहे हुनजी ज़रीना बलोच साहिबा सां। उन खां पोइ हुनजो वरी नीम हमर चोड़ेला, हमर चइजो वेलोड़ेला, पोइ हारी त ॿिन्ही गॾिजी ॻायो आहे, बहितरीन। उन खां पोइ सावण ॾाढा सब्ज़ाल आहे, ॾिसो तव्हां कीअं था चओ, तव्हां हा हा था चओ त जेके तव्हांजा असांजा सीनियर ॿुधण वारा आहिनि उनजी दाह निकिरंदी, कमाल जी हुन वाई जेका काफ़ी जेका आहे उहा ॻाई आहे, त काफ़ी माण्हू अशरफ उहो ॻाए सघंदो जंहिंजी क्लासिकल गायकीअ ते कमांड हूंदी न। उन खां पोइ जेका मूं उनजी रिकॉर्ड कई अशरफ, उनजी पहिरीं बि रिकॉर्ड थियल आहे, दिल थी साजर संबर दुनिया जा दफ़्तर विया खजी, ही लोड़ाऊ मांझ इन्हनि रागड़ियुनि में, इहे वली मोहम्मद साईं जी काफ़ी आहे, ताजपुर वारा जेके वॾा शाइर आहिनि, त ऐ दिल उथी साजुर संबर दुनिया जा दफ़्तर विया खजी, हाणे ही उन वक़्त में हुन कई आहे जॾहिं हुनजो पंहिंजो दफ़्तर वेड़िजी रहियो, त पोइ मूं हुनजो लाइफ लॉन्ग इंटरव्यू कयो हो पंहिंजे रेडियो पाकिस्तान जे लाइ, ऐं जंहिंमें उनखे जॾहिं मूं पुछो त तुंहिंजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे त चए साईं न पुछो मूंखां, त मूं वटि पंहिंजो घर बि कोन्हे, असीं कचे आबादीअ में रहूं था ऐं शदीद मींहुं पवे थो त मुंहिंजो मन टिमे थो, ऐं जॻह जॻह ते घर जा थांव रखूं थो त उन में पाणी किरे ऐं असीं पुसण खां बचूं। उन खां पोइ हुन जेको कबीर जो दोहे जो हिकिड़ो सिट मूंखे चई हुई, जेका मूं हुन पंहिंजे मज़मून में बि लिखी आहे, उहा आहे कबीर अपनी गांठड़ी, त मूं चयो तूं पंहिंजा ॾुख दर्द अख़बारुनि में ॾे न, माण्हुनि खे ॿुधाए, इदारनि खे ॿुधाए, चई साईं न, पोइ छो नथो ॿुधाई, त चई त कबीर चयो आहे त कबीर अपनी गांठड़ी, पंहिंजी जेका हड़ अथई, कबीर अपनी गांठड़ी अरे हट हट मत जा खोल, कबीर अपनी गांठड़ी अरे हट हट मत जा खोल, जद मिलेगा पारखू तब लाख करेगा मोल। चई त जंहिंखे क़दुरु मुंहिंजो करणो हूंदो न, मुंहिंजो पाण अची कंदो, आउं हीअं कोन कंदुसि। सो हू हिकिड़ो वॾी अना वारो ऐं वॾी चइजे त ज़मीर वारो इंसान हुयो, जो गुरबत में गुज़ारियईं पर हथ कंहिंजे अॻियां हुन न टंगियो। अलबत्ता रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मौसीक़ी जे शोबे सां उहो आख़िर ताईं वाबस्ता रहियो ऐं पंहिंजी लाइव नशरियात जेका आहे उन में हू कंदो, पर इंतहाई पीरी ऐं कसम पुरसी हुन ॿिन्ही ते हुई, सादा सूदा कपिड़ा पाए वीचारो ईंदो, बाफ़्ते जी कमीज़, ऐं उनजी नज़र तमामु शदीद कमज़ोर थी वई हुई, इन करे हू ऐनक पाए जेका वॾियुनि शीशनि वारी ऐं पंहिंजे पुट जे हथ पकड़े पोइ ॾाकण मथे चढ़ी वरी मुंहिंजो कमरो म्यूज़िक सेक्शन में, तॾहिं हुते हूंदो त पोइ सां अची मिलंदो, ऐं मूं हुन सां एॾो प्यारु कयो, बेपनाह प्यारु कयो। सुभान अल्लाह। त हाणे इहो वरी प्यार जो तव्हां खां पोइ पुछंदुसि, छो न तव्हां सां गॾिजी
ॾिसूं ॿुधूं था दीन मोहम्मद जे आवाज़ में ही ख़ूबसूरत कलाम। हिन मोहब्बत जे मज़कूरन जी कहिड़ी करी या ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे मज़कूरन जी कहिड़ी करी या ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे बिरह बंदे मुखे कयो बेरानी दिलड़ी खसे जो दिलबर जानी बिरह बंदे मुखे कयो बेरानी दिलड़ी खसे जो दिलबर जानी पहत पिरन जे पूरन जी कहिड़ी करी या ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे मज़कूरन जी कहिड़ी करी या ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे दर्द मझारा करियाता हूँ अचन अंदर में इश्क जुआ हूँ दर्द मझारा करियाता हूँ अचन अंदर में इश्क जुआ हूँ घावत समझे पूरन जी कहिड़ी करी या ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे मज़कूरन जी कहिड़ी करी या ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे इश्क अंदरी में याद मचाई जोत जानब जे जानी जलाई इश्क अंदरी में याद मचाई जोत जानब जे जानी जलाई वो खानिल आया हिन पूरन जी कहिड़ी करी ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे मज़कूरन जी कहिड़ी करी ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे मज़कूरन जी कहिड़ी करी ॻाल्हि सूरन जी हिन मोहब्बत जे वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु सिंध जे जंहिं फ़नकार जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू हली रही आहे उन फ़नकार जो नालो आहे दीन मोहम्मद मारिचो। नसीर साहब सच पुछो त जेको मूंखां हिकिड़ी निकिती ॻाल्हि त आहे इहो जेको सावण ॾाढा सब्ज़ लाथा त मूंखे मरहूम ज़ाहिद कलबानी साहिबु यादि अची वियो त ज़ाहिद कलबानी साहिबु चवंदो त जॾहिं छो जो कचहरी प्रोग्राम जो प्रोड्यूसर हूंदो ऐं लाइव जेको तव्हां ज़िक्र कयो त आख़िरी जेको प्रोग्राम हूंदो हिननि जो 20 मिंट जेको 5 मिंट हूंदा उहे आख़िरी कचहरी में पूरा थींदा हुआ ऐं पोइ ॾाढो हुनखे मज़ो ईंदो मरहूम खे साईं सालिम सां गॾु वेहे हुते पोइ ज़ाहिद साहिबु
हिनखे चवंदो बाबा जॾहिं बि तूं अची माना महीने ॿिनि में वीचारो ईंदो त सावण ॾाढा पुछी थी भला ॿिया बि त कलाम छा मूंखे इहो यादि आहे की न दीन मोहम्मद तूं ॼाओ ई हिन कलाम लाइ तोखे मूंखे वणे मुंहिंजे रूह जेको ख़ुशि थिए थो ऐं पोइ सच पुछो त पोइ हुन टाइम में पोइ ज़ाहिर साहिबु हिकिड़ी कैसेट नंढी ठाराई उहा कैसेट जेका नसीब हुन में हिकिड़ो ई कलाम आहिनि मरूम जो उहो असां कॾहिं कॾहिं ॿुधंदा हुआसीं ऐं हिन सां वरी निस्बत मुंहिंजी वरी इन हिसाब सां हुई त साईं हसन बख्शा डुठड़े जी दरगाह ते जॾहिं ईंदो हो उते वरी रहंदो ॿ टे ॾींहं रहंदो पोइ उते सच पुछो नसीब साहिबु यकीन करियो त हिनखे ॾिसंदा हुआसीं त लॻंदो हो हिकिड़ो फ़क़ीर आहे हिकिड़ो दरवेश आहे ही ज़माने खां दूर जंहिंमें गुरबत आहे पूरी पूरी भरी पई हूंदी पर मजाल जो ही उफ़ कंहिंखे चए पंहिंजे अंदरि में जेके ॻाल्हियूं आहिनि बसि हड़ो जेके आहिनि से ॾुख जूं सुख जूं इहो सभु छो थियो आहे भला इहो एतिरो छाजे करे असांजे फनकारनि सां एॾी वेदन वॾी थी आहे या अशरफ ॾिसो हुन जो जेको ज़रिए मुआश हुयो उहो इहो ई हुयो ऐं ज़रिए मुआश जा मर्कज़ जेके आहिनि उहे चौकियूं आहिनि दरगाहूं आहिनि जिते ही वेंदा हुआ ऐं पंहिंजो रोज़गार कंदा हुआ हाणे उहे त सालाना मिसाल मंठार फ़क़ीर साईं ते हिन जे हर हाल में हाज़िरी चौकी आहे मिस्री शाह इमाम नसरपुर में रिज़वी सादातनि वटि साईं मुरीद अली शाह उन खां पहिरीं उनजे वालिद बुज़ुर्गवार ऐं उन खां पोइ वरी ॿिया जेके उन्हनि वटि दीन मोहम्मद जी वॾी क़दुरु शनासी हूंदी हुई ऐं साॻे वक़्त ते मंठार साईं ते ऐं पोइ हसन बख्शा साहिब जी जेको तव्हां ज़िक्र कयो आहे ऐं हिननि कसरत सां उन्हनि जा कलाम ॻाया हुआ असल में सिंध में वॾे में वॾो मेलो जेको आहे उहो शाह लतीफ़ जो सरकार जो मेलो आहे सम्झिबो आहे त राग जो मर्कज़ हिते हूंदो पर पोइ उते हिकिड़ो ट्रेडिशन हिननि अशरफ थोरो ईअं कलवाड़े वारो शुरू करे छॾियो ऐं ॿियो सुंग वारो करे छॾियो उन में शो शाह अची वियो त वज़ीर मिनिस्टर गवर्नर उन्हनि खे ख़ुशि करिणो आहे सुंग में गजी गेड़ू कपिड़ा पाए यकतारा ऐं कलवाड़ा हाणे इहो हिकिड़ो सदारंगी गायकीअ जो जेको चर्चो शुरू थियो उन में असांजा ही गवैया जंहिंमें ॾिसो सवेल तव्हां ॿुधायो त असां तानपुरनि वारा आहियूं असीं मुगलई ते असीं जप ताल ते असीं चंचल ताल ते ॻाइण वारा आहियूं हुन मूंखे पाण जेको चयो आहे त साईं असीं जॾहिं पंहिंजो तानपुरो खणी ऐं ख़ुदा खे गवाह बणाए थो चवां त हुन मूंखे पाण चयो दीन मोहम्मद त साईं असांजो भिरशा तां ओॾे पतो कटिजी वियो जॾहिं असांखे उते जे मालिकनि हाणे नाला पंहिंजा महबूब आहिनि त बाबा कलवाड़े ते ॻाई त अचु त उन चयो साईं असीं कलवाड़े जे पुठियां डोड़ी कोन था सघूं असीं राग ॻाईंदासीं असां मौसीक़ी ॿुधाइणु चाहियूं था हीअ मौसीक़ीअ जा वॾा हीअ जेके आहिनि इहे जेके आम वजता आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि जे मिज़ाज जे या उन्हनि जे मयार ते असीं पूरा लहण वारा इहो कोन आहियूं त असांखां राग ॿुधो त ईअं हू आहिस्ता आहिस्ता नज़र अंदाज़ थींदा विया ॿियो अशरफ जेका ज़िंदगीअ में वॾे में वॾी हिकिड़ी कुदरत रखी आहे न उहा आहे त तव्हांजी उमिरि रहे तव्हां जेका 30 सालनि में हो 40 में न आहियो जेको 40 में 50 में न आहियो 50 में 60 में न आहियो 60 में 80 में न आहियो 70 में न आहियो त इंसान खे आख़िर पीढ़ी जेका आहे उहा आस्ते आस्ते उनखे ज़वाल ॾांहुं वठी थी अचे सो दीन मोहम्मद पंहिंजो जेको वारो वॼायो ऐं पंहिंजे हिसे जो ख़ूबसूरत ॻायो एतिरो जो हुन जेको ॻायो आहे जो अॼु असीं उन ते ॻाल्हायूं पिया हुन जा जेके सिंधी मौसीक़ी ते थोरा आहिनि ऐं हुन जा आइटम के घटि हिट थोरी आहिनि हुन जेकॾहिं हमर चो ॻायो आहे त मौसीक़ी जी तारीख़ उन जे ॻायल हमर जेके सोनरी हरफ़नि में लिखंदी हुन जेको मिस्री शाह इमाम खे मंठार फ़क़ीर खे वली मोहम्मद साईं खे लतीफ़ साईं खे ऐं साईं हसन बख्शा खे जेको कुझु ॻायो आहे उहो आहे त पर असांजो ही सोसाइटी असांजो मुआशिरो असांजा इदारा इहे बेक़दर आहिनि बेक़दर आहिनि असां वटि हिकिड़ो मरबूत तरीक़े सां को अहिड़ो सिलसिलो कोन्हे हू साल में वज़ीफ़ो ॾेई छॾियोसीं बीमार थियो त रोई किंजी जॾहिं डॉक्टरनि जा 100 सर्टिफिकेट हुन में हणो पोइ वरी उहो हुनजे उते नुमाइंदा जेके वेठा आहिनि जेके दरअसल सॼण कोन्हनि हिन वक़्तु बि आऊं थो चवां त मौसीक़ीअ जा जेके एंडोमेंट फंड जेको ठहियलु आहे कल्चर डिपार्टमेंट जो उते बि को बि मौसीक़ीअ जो पारखू ॼाणू कोन्हे बराबरि हू कलमकार वॾा आहिनि मौक़िक़ वॾा आहिनि आलिम वॾा आहिनि ॻाल्हाइणा वॾा आहिनि ऐं
ही करण वारा वॾा हा, हा, आहिनि सही पर आहे। फनकार दोस्त कोई कोन्हे। अल्लाह, अल्लाह। असां बेशक उन ते मेंबर हुआसीं, असां ॻाल्हाईंदा हुआसीं ऐं उन्हनि खे उन्हनि जा वज़ीफ़ा वठी ॾियण में, उन्हनि जे माली मदद करण जे सिलसिले में असीं पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। पर छाकाणि त असीं उन मीटिंगुनि में ॻाल्हाईंदा हुआसीं त साईं जेके मौजूदु असांजा जेके बि आहिनि इहे बोर्ड, उन्हनि तां असांखे जेको बि ॻाल्हाईंदो न, हा, उहो- मालिकनि जे अॻियां जेकॾहिं को चप चोरींदो, जेके असांजा दोस्त चपनि खे चूनो हणियो वेठा आहिनि, उहे त क़बूलियत जे शरफ़ी में हासिल हाय, आहिनि हाय, उन्हनि हाय। खे। पर जेके ॻाल्हाइनि था फनकारनि जे लाइ उन्हनि खे, छाकाणि त 20 करोड़ रुपया रखियल आहिनि फंड असांजे इन्हनि फनकारनि लाइ, जिन ते हर टीं महीने में 60-70 लख रुपया आहिनि। आवाज़ उथार बुत केॾां था वञनि, अल्लाह। उहे 60-70 लख रुपया हर टीं महीने बोर्ड खे सॾाए विरायो न। दीन मोहम्मद जहिड़नि जेके कसम पुरसीअ जे जेके बीमारियुनि में ऐं वीचारनि पीरीअ जे मरहलनि मां गुज़रनि पिया, उन्हनि जी दिलि खोले उन जो रुगो फार्म रुगो ॾिसो त ही बाबा फलाणो आहे, ही उन जूं ख़िदमतूं ही आहिनि, सॼो उन जो ख़िदमतुनि जो, उन जूं ख़िदमतूं केरु ॻणाए जेको उन्हनि खां वाक़िफ़ हूंदो न। बिल्कुलु। त असां जहिड़ा माण्हू, ऐं तकबर खां 100 दफ़ा थो चवां त ऐं सिंध जे हर फनकार असां जिन सां मूं गॾु कमु कयो आहे, जिन में रुगो गायक कोन्हनि, वॼता बि आहिनि, रागी बि रागी, आहिनि बिल्कुलु, ऐं नीम क्लासिकल बि आहिनि, क्लासिकल क्लासिकल बि आहिनि, त असीं उन्हनि खे सुञाणूं था। पर हिकिड़ो छाकाणि त नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं इन करे हाणे उहे सभई महरूम आहिनि। सिंध जा सवे फनकार आहिनि जिन जी शनाख़्त करण वारो केरु कोन्हे उन्हनि मीटिंगुनि में। जेके वेठा आहिनि साहब, उहे कंप्लीट सूट पाइण वारा आहिनि, परफ्यूम अची हणण वारा आहिनि अल्लाह। ऐं उन्हनि खे सुञाणनि कोन था त तबले वारो केरु आहे, ढोलक वारो केरु आहे। जेके सुञाणनि था उन्हनि खे कढी छॾियो अथनि। इहे आहे जंहिंजे करे पोइ हादसा बि थियनि था, इहे आहे जंहिंजे करे फनकार बि मरनि था। इहो आहे, इहो जेको ज़ौक़ आहे या इहा जेका शइ हली आहे, उन करे कई असांजा फनकार जेके आहिनि से अञा उहे वीचारा चढ़नि कोन था ऐं किरियो कोन। बहरहाल दीन मोहम्मद असांजे सिंधी मौसीक़े जो जेको ताज आहे, उनजो बेशक असांजा कोहिनूर हीरा उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहिनि, असांजा उस्ताद मोहम्मद जुम्मन आहे, ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान आहे, इहे असांजे सिंधी मौसीक़े जे ताज जा कोहिनूर हीरा आहिनि। पर दीन मोहम्मद पाडो, दीन मोहम्मद कारो, उहो बि हिकिड़े सितारे मिसल आहे जेको सिंधी मौसीक़े जे ताज में जरकंदो रहंदो। सुभान अल्लाह साहब, तमामु वॾी ख़ुशी थी त तव्हां अॼु सुठी गुफ़्तगू कई ऐं सच पुछो त वक़्त जी ख़बर ई कान पई। मुर्तज़ा मजबूर साहब मूंखे मजबूर करे रहियो त हाणे वक़्तु पूरो थियो आहे। त दोस्तो, हीउ हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी, जंहिंमें असां पंहिंजे सिंध जे हीरो दीन मोहम्मद माड़ेचा या दीन मोहम्मद कारे जी शख़्सियत ते, उन फ़न ते गुफ़्तगू कईसीं। इन सां प्रोग्राम महिराण जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। उठी जाड़ू जाग, उठी जाड़ू जाग, ओ छदे सावस मन, ओ छदे सावस मन, उठी जाड़ू जाग, उठी जाड़ू जाग, ओ छदे सावस मन, ओ छदे सावस मन। जाती वारे ज़ौक़ सोनिया हो, जाती वारे ज़ौक़ सोनिया, जागी जागी पियो जाग, ओ जागी जागी पियो जाग, छदे सावस मन जो, छदे सावस मन जो, उठी जाड़ू जाग, उठी जाड़ू जाग, ओ छदे सावस मन, ओ छदे सावस मन। नफी थी इसी बात को भला हो, नफी थी इसी बात को भला, पसी मूरत मार, ओ पसी
सूरत मान वो छदे साब सुमणे ओ छदे साब सुमणे उठी जाड़ूंगा ओ छदे साब सुमणे ओ छदे साब सुमणे उठी वेहू अदब तो भला हो उठी वेहू अदब तो भला करे रबू धीरा ओ करे रबू धीरा ओ छदे साब सुमणे ओ छदे साब सुमणे उठी जाड़ूंगा हो छदे साब सुमणे हो छदे साब सुमणे मिस्कीन मखफी माग जो भला हो मिस्कीन मखफी माग जो भला झागी जबल पे झागी जबल पे हो छदे साब सुमणे हो छदे साब सुमणे